सखर खां अवांखे ॿुधाईंदासीं। जेल खाते में तरक़ियुनि मुक़ररनि ऐं बदिलनि ख़िलाफ़ 20 ऑफिसर्स जी सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई वई आहे, जॾहिं त 10 मई ते धुरियूं अदालत में तलब कयूं वयूं आहिनि। अवांखे अपडेट की त सिंध हाई कोर्ट सेक्रेटरी कानून सर्विसेज घरू सेक्रेटरी आईजी जेल समेत 45 ऑफिसर्स के नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अवांखे ॿुधायूं त सेंट्रल जेल मीरपुर ख़ास डिस्ट्रिक्ट जेल मलीर लाड़काणो बदीन जैकाबाद ऐं दादू में ऑफिसर्स जूं मुक़ररियूं चैलेंज कयूं वियूं आहिनि। बिल्कुल नासिन, अवांखे ॿुधाईंदासीं। मुख़्तलिफ़ जेल्स में 45 क्लार्क्स के गैर कानूनी तौर तरक़ियूं ॾिनियूं वयूं। 45 मां 6 ॼणनि खे जेल सुप्रिंटेंडेंट मुक़रर कयो वियो। क्लार्क्स जा कैडर तब्दील कया विया, जेका जनवरी 2015 में सुप्रीम कोर्ट जे ॾिनल हुक्म जी भञकड़ी आहे। पिटीशन में अहिड़ो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे। इहो बि चयो वियो आहे त हिन वक़्तु जस्टिस अमीर हानी मुस्लिम अदर कैडर समूरनि ऑफिसर्स के वापस पंहिंजनि जायुनि ते मोकिलण जो हुकुम ॾिनो हो। अवांखे अपडेट कयो त जेल खाते में तरक़ियुनि मुक़ररनि ऐं बदिलनि ख़िलाफ़ 20 ऑफिसर्स जी सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल थी आहे। 10 मई ते धुरियूं तलब कई वियूं आहिनि। अवांखे ॿुधायूं त सिंध हाई कोर्ट सेक्रेटरी कानून सर्विसेज घरू सेक्रेटरी आईजी जेल समेत 45 ऑफिसर्स के नोटिस जारी करे छॾिया आहिनि। सेंट्रल जेल मीरपुर ख़ास डिस्ट्रिक्ट जेल मलीर लाड़काणो बदीन जैकाबाद ऐं दादू में ऑफिसर्स जूं मुक़ररियूं चैलेंज कयूं वियूं आहिनि। पटिशनर चयो आहे त मुख़्तलिफ़ जेल्स में 45 क्लार्कनि खे गैर कानूनी तौर तरक़ियूं ॾिनियूं वयूं। 45 मां 6 ॼणनि खे जेल सुप्रीडेंट मुक़रर कयो वियो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया सखर खां। अवांखे ॿुधाईंदासीं। जेल खाते में तरक़ियुनि मुक़ररनि ऐं बदिलनि ख़िलाफ़ 20 ऑफिसर्स जी सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई वई आहे। अवांखे ॿुधाईंदासीं त 10 मई ते धुरियूं अदालत में तलब कयूं वयूं आहिनि। सिंध हाई कोर्ट सेक्रेटरी कानून सर्विसेज घरू सेक्रेटरी आईजी जेल समेत 45 ऑफिसर्स के नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अवांखे ॿुधाईंदासीं। सेंट्रल जेल मीरपुर ख़ास डिस्ट्रिक्ट जेल मलीर लाड़काणो बदीन जैकाबाद ऐं दादू में ऑफिसर्स जूं मुक़ररियूं चैलेंज कयूं वयूं आहिनि। अवांखे अपडेट कयो त पटिशनर चयो आहे त मुख़्तलिफ़ जेल्स में 45 क्लार्कनि खे गैर कानूनी तौर तरक़ियूं ॾिनियूं वयूं। 45 मां 6 ॼणनि खे जेल सुप्रीडेंट मुक़रर कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे साहिल जोगी। जी साहिल जोगी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, सुप्रीम कोर्ट जे हुक्म जी ख़िलाफ़ वर्ज़ी जेका सिंध जे जेलनि में अदर कैडर ऑफिसर उन्हनि खे तरक़ी मुक़ररियूं ॾिनियूं वयूं आहिनि, उन जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेलनि जे ऑफिसरनि इंसाफ़ जे लाइ सिंध हाई कोर्ट कराची बेंच में पिटीशन दाख़िल कराई आहे। पिटीशनर अब्दुरऊफ़ काहिर, मंज़ूर अली शाह, ज़ुल्फ़कार अली मेतलो, अज़ीम कादर थेबो, नबीदा ज़रदारी समेत 20 ऑफिसर आहिनि जिन सिंध हाई कोर्ट कराची बेंच में पिटीशन दाख़िल कराई आहे। ऐं अदालत अहिड़ी पिटीशन खे ॿुधण जोॻो करार ॾींदे 10 मई ते लाॻापिल जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे नोटिस जारी करे तलब करे वरितो आहे। इन हवाले सां पिटीशनर जो मौक़िफ़ जेको आहे उहो इहो आहे त जेके अदर कैडर आहिनि उन्हनि खे तरक़ियूं ॾेई करे ऑफिसर मुक़रर कयो वियो आहे। हिननि जो इहो चवणु आहे त जेके क्लर्क आहिनि उन्हनि खे प्रोमोट करे उन्हनि खे जेल सुप्रीडेंट मुक़रर कयो आहिनि। अहिड़ा 6 जेके जेल सुप्रीडेंट जेके सिंध जे मुख़्तलिफ़ जेलनि में मुक़रर आहिनि, जंहिंजे लाइ ॿुधायो पियो वञे त सेंट्रल जेल मीरपुर ख़ास जे जेल सुप्रीडेंट शहाबुद्दीन सिद्दीकी, लाड़काणे डिस्ट्रिक्ट जेल जो सुप्रीडेंट जावेद खौड़, बदीन डिस्ट्रिक्ट जेल जो सुप्रीडेंट अब्दुल गफ़ार चांडियो, उन सां गॾोगॾु डिस्ट्रिक्ट जेल मलीर जो सुप्रीडेंट अरशद हुसैन, डिस्ट्रिक्ट जेल जैकाबाद जो सुप्रीडेंट नज़र मोहम्मद गाद ऐं डिस्ट्रिक्ट जेल दादू जो जेल सुप्रीडेंट इम्तियाज़ सुमरो जेके क्लार्क आहिनि उन्हनि खे प्रोमोट करे जेल सुप्रीडेंट मुक़रर कयो वियो आहे। अहिड़ो पिटीशनर मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे। हिननि जो चवणु आहे त 2015 जनवरी में तॾो के जस्टिस अमीर मुस्लिम हानी हिकु हुकुमनामो जारी कयो त कंहिं बि अदर कैडर खे प्रोमोट करे कंहिं ॿिए खाते में उनखे ठीकु आहे। वरी महिरबानी नासिन, सखर खां साहिल जोगी तफ़सील ॾिना आहिनि।